Bismillahirrahmanirrahim. President High Court Bar Association on behalf of High Court Bar Association मां तमाम वकील बरादरी के गुज़ारिश कयां थो त जेकी भी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन असांजी सुभाणे स्ट्राइक जी कॉल ॾिनी आहे असीं हाई कोर्ट बार एसोसिएशन भी स्ट्राइक जी कॉल ॾियूं था। सुभाणे वर्क सस्पेंड रहंदो ऐं असां पेरेंट बार जे ऐलान सां ऐं एहतजाज सां हर ॻाल्हि सां असां गॾु आहियूं। जेको बि थींदो हाई कोर्ट बार एसोसिएशन पंहिंजे वकील बरादरी सां गॾु आहे ऐं मां तमामु बॉडी जे मेंबरनि खे गुज़ारिश कयां थो त सुबुह जो 8:15 बजे हाई कोर्ट पहुचो जीअं असां उते बीही करे कोर्ट जो कमु सस्पेंड करायूं ऐं तमामु जेके मेंबर आहिनि हाई कोर्ट बार एसोसिएशन जा उन्हनि खे मां गुज़ारिश कयां थो त सुभाणे असांजे इन वर्क सस्पेंड में असांजी मदद कनि। असांजे काज़ लाइ वकीलनि जी रेस्पेक्ट जो मामिलो आहे। असां जेके वकील आहियूं बरादरी हिकु पेज ते आहियूं। को बि हिन ॻाल्हि खे इहो न सम्झे त हाई कोर्ट बार एसोसिएशन हिन ॻाल्हि खां परे आहे। वकीलनि जी इज़त वकीलनि जी मान मर्तबे ते को बि कंप्रोमाइज़ न थींदो। इहो हाई कोर्ट बार एसोसिएशन जो ऐलान आहे। वधीक आउं चवां थो त इंशाअल्लाह ताला जेकी असांजी 20 तारीख़ ते मीटिंग आहे जंहिंमें डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद हूंदी, मेंबर सिंध बार काउंसिल हूंदा ऐं हाई कोर्ट बार एसोसिएशन इंशाअल्लाह ताला सीनियर जेके बि आहिनि असांजा मोस्ट सीनियर जेके लेजेंड आहिनि हाई कोर्ट बार हैदराबाद जा मेंबर उन्हनि खे बि असां गॾु खणी हिकिड़ो लाइअमल तयारु कंदासीं ऐं असांखे अगरि इन काज़ जे लाइ वधीक तहरीक हलाइणी पई त असां तहरीक बि हलाईंदासीं। ही मुंहिंजो मौक़िफ़ जेको आहे वाज़े आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सुभाणे असां सां गॾु बीहनि। डिस्ट्रिक्ट बार में बि ईंदासीं, उते बि असां हाई कोर्ट बार एसोसिएशन हूंदी ऐं हाई कोर्ट बार जे मेंबरनि खे सभिनी एग्ज़ीक्यूटिव कमेटी खे गुज़ारिश थो कयां सुभाणे महिरबानी करे अचो ऐं अची गॾिजी करे यकजहती जो इज़हार कयो। थैंक यू वेरी मच।